छा मसइलो आहे? साईं मां यार लोंड वेठो आहियां ॻोठ मुंहिंजो गौसाबाद आहे मुंहिंजे घर में पहिरियां दफ़ा चोर घिरिया पहिरियां तक़रीबन 2-3 महीना थिया आहिनि वरी हाणे जेको केस कयो मां उन्हनि ते उहे मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि चवनि था केस खां हथु खण जेको चोर ठकियो पियो आहे चवनि था उन जी बि केस खां हथु खण छा नालो आहे उन्हनि जो जेके धमकियूं ॾियनि था? धमकियूं ॾियनि साईं फ़ाद बिताफ़ी माशूक बिताफ़ी उन्हनि जा ॿाहिरि ख़ालिद बिताफ़ी नियाज़ बिताफ़ी। हाँ तव्हां पुलिस ॾे विया हो? हाँ पुलिस ॾे मां वियो हाँ जमशेर वारा आई है अलशेर वारा आई है धमकियूं ॾेई। तव्हांजो मुतालबो छा आहे आख़िरी मुंहिंजो मुतालबो आहे त मां सां इंसाफ़ थियो वञे इंसाफ़ नथा करनि मूंखे ॼारियूं कारियूं कुटनि था भिड़नि था मां हाज़िरियुनि ते वञा थो हाज़िरियुनि ते बि नथा वञणु ॾियनि मुंहिंजो वकील थियल आहे उहो बार बार मूंखे चए थो हाज़िरी ते छो नथो अचे थो जो केस कचो थिए थो।